वॉइस ऑफ प्राइवेट ख़बर सिलसिले जारी ख़बर शेयर कंदासीं पीरगोड़ खां। पीरगोड़ सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह दाऊद ॻोठ फुलकोट पइजी वियो। सेवण हादसे में फ़ौत थियल वियल 21 ॼणनि जे वारसनि सां तज़ियत कई ऐं ॾुख जो इज़हार कयो। उन मौक़े ते सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त आइन में लिखियलु आहे त कंहिं बि सूबे जो वॾो वज़ीर असेंबलीअ खे तोड़े नथो सघे। पंजाब ऐं KPK जा वॾा वज़ीर जेकॾहिं असेंबलियूं टोड़नि त उतां जे अवाम जो वॾो नुक़सानु थींदो। पीपल्स पार्टी हर वक़्तु इलेक्शन करण लाइ तयारु आहे। हिन चयो त कंहिं हिकु शख़्स जे अना ख़ातिर पंजाब ऐं KPK जा वॾा वज़ीर असेंबली न टोड़ींदा। चयो त मुंहिंजे लाइ जेको चयो पियो वञे त जनाज़ आज़म सोने जे लाइ, पर सिंध हुकूमत पारां अहिड़ा का बि ॻाल्हि नाहे कई। जनाज़ा इस्तेमालु थींदा आहिनि। उन मौक़े ते वॾे वज़ीर क़ाइम अली शाह ऐं सैयद नासिर शाह खान